अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद त ख़ैर वाफ़ियत सां हूंदा। दोस्तों, तव्हां अगर मुझे चैनल ते नवां आहियो तो बराए महिरबानी मुझे चैनल के ज़रूर सब्सक्राइब करियो। दोस्तों, हिकिड़ो बादशाह हो। बादशाह तो ख़ुदि खुदा आहे, पर ही भी हिकु कूड़ी दुनिया जो बादशाह हो, जेको पंहिंजे नौकर ऐं वज़ीर खे गॾु करे शिकार ते रवानो थियो। हलंदे हलंदे इन्हनि खे हिकिड़ो शिकार नज़र आयो। पंहिंजा घोड़ा खणी उन जे पोयां छॾियाऊं। शिकार तो कुछ पंध खां पोइ जंग में गायब थियो, पर ही टे ॼणा हिक ॿिए खां जुदा थी विया। वज़ीर ऐं नौकर खे बादशाह जी ॾाढी गणती हुई। से खेसि ॻोल्हण में जुदा जुदा घस वठी रवाना थिया ऐं उन जंग में हिकिड़ो अंधो फ़क़ीर बि रहंदो हो। इतफ़ाक़ सां उन घस जे भरिसां रहंदो हो जिथां उन नौकर पियो वियो। नौकर जॾहिं फ़क़ीर वटां लंघियो तॾहिं हकल करे पुछाईं त अड़े अंधा, तो हितां को बादशाह वेंदे ॾिठो? त फ़क़ीर यकदम जवाबु ॾिनो, न नौकर। इहो ॿुधी नौकर अॻिते रवानो थियो। घड़ी बि कोन गुज़री त वरी उतां वज़ीर अची गुज़रियो, जंहिं बि घोड़े ते वेही ऐं फ़क़ीर खे हकल कई त ए अंधा वीर, तो हितां को बादशाह वेंदे को ॾिठो? फ़क़ीर जवाबु ॾिनो त ए वज़ीर, हितां बादशाह त कोन मटियो आहे, पर घड़ी खनि अॻियां नौकर मटे वियो आहे। वज़ीर बि हलियो वियो अॻिते। अञा कुझु देरि गुज़री त इतफ़ाक़ सां बादशाह ख़ुदि बि अची उतां गुज़रियो। तंहिं घोड़े तां लही फ़क़ीर खे वेझो थी पुछियो त ए अंधा शाह, मुंहिंजा माण्हू त हितां कोन गुज़रिया? फ़क़ीर बि निहायत अदब सां जवाबु ॾिनो त हा बादशाह, थोरी देरि थी आहे, तव्हांजो नौकर ऐं वज़ीर ॿई हितां गुज़री विया आहिनि। बादशाह हैरान थी वियो त हिन अंधे फ़क़ीर असांखे कीअं सुञातो। उन हक़ीक़त पुछण जे लाइ उन जे वेझो थियो ऐं फ़क़ीर खे चयाईं त तूं असांखे कीअं सुञातो? तंहिं ते फ़क़ीर चवणु लॻो, साईं, मूं हक़ीक़त में हर हिकु खे संदसि ॻाल्हाइण मां सुञातो। जॾहिं कंहिं माण्हू मूंखे अंधा करे सॼियो, तॾहिं पक थी त हीउ को नौकर आहे जेको पंहिंजी औकात ज़ाहिर थो करे। उन खां पोइ शायदि वज़ीर साहिबु हो, जंहिं मूंखे अंधो वीर करे सॼियो। तंहिं करे इहो ॼातमि त हीउ ज़रूरु को समझदार ऐं नेक माण्हू आहे। तॾहिं खेसि वज़ीर करे जवाबु ॾिनमि, ऐं साईं, वरी तव्हां मूंखे अंधा शाह करे सॼियो। तंहिं मां पक थी त इहे लफ़्ज़ बादशाह जी ज़बान मां निकिता आहिनि। तंहिं करे बादशाह चई जवाबु ॾिनमि। बादशाह खे फ़क़ीर जा जवाब ॾाढा वणिया। सो खेसि चयाईं त अंधा शाह, हाणे झंग जी पचर छॾे ॾियो। खाधे खुराक जे लाइ तव्हांजो रोज़ानो वज़ीफ़ो मुक़ररु करे था छॾियूं। बादशाह जी एतिरी रज़ामंदी ॾिसी अंधो फ़क़ीर ॾाढो ख़ुशि थियो ऐं बादशाह जे लश्कर सां गॾिजी उथी हलियो। हाणे फ़क़ीर रोज़ानो बादशाह जी कचहरी में अची हाज़िरी भरींदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह वटि हिकु लाल विकामण लाइ आयो। बादशाह चयो त इहो लाल अंधे फ़क़ीर खे ॾेखारियो, जेकॾहिं इहो पसंदि करे थो त पोइ वठंदुसि। हिन फ़क़ीर लाल खे ॾिसी चयो त लाल त बिल्कुलु सुठो आहे, पर हिन जे अंदरि हिकु जीत आहे जेको लाल खे अंदरि ई अंदरि पियो खाए। तॾहिं बादशाह फ़क़ीर खां पुछियो त तो कीअं सुञातो त हिन लाल जे अंदरि जीत आहे? अंधे जवाबु ॾिनो त साईं, मूं लाल जे वज़न मां सही कयो आहे, छो त लाल ॾिसण में त वॾो पियो अचे, पर वज़न अथसि ई कोन। तंहिं करे पक अथमि त लाल में जीत आहे। बादशाह यकीन जे ख़ातिर इहो लाल भञाए ॾिठो त वाक़ई उन मंझां हिकिड़ो जीत निकितो। तॾहिं बादशाह हिन जी अक़लमंदी ते ॾाढो राज़ी थियो ऐं हुकुम कयाईं त इन अंधे फ़क़ीर खे रोज़ाना वज़ीफ़े में ॿिन जे बदिरां 3 रुपया ऐं 3 वक़्त शाहानी मानी ॾिनी वञे। थोरे घणे ॾींहं बादशाह वटि हिकु सुहिणी नौजवान औरत खे आंदो वियो, इन ख़्याल सां त बादशाह जी उन सां शादी कई वञे। बादशाह उन्हनि माण्हुनि खे चयो त पहिरियां फ़क़ीर खे इहा औरत ॾेखारियो। जेकॾहिं खेसि पसंदि आई त पोइ हिनखे महिलात में रहण जी मोकल ॾिनी वेंदी। जॾहिं हिन औरत खे फ़क़ीर वटि आंदो वियो त हिन न हम न तम भरे कचहरी में औरत खे मथे खां वठी पेरनि ताईं हथु घुमाए जाइज़ो वठणु लॻो ऐं पोइ यकदमि चवणु लॻो त हीअ औरत बादशाही घराणे जे लाइक़ु न आहे। हिन में ॿियूं बि सभु ख़सरतियूं सुठियूं आहिनि, पर कसबियाणी जी धीअ ॾिसण में थी अचे। तॾहिं बादशाह वरी अंधे फ़क़ीर जो पासो वरितो ऐं पुछाईंसि त तो कीअं सही कयो त हीअ कसबियाणी जी धीअ आहे? फ़क़ीर चयो, जीअंदा क़िबला, मूं जॾहिं हिन खां मथे खां वठी पुठी ते हथु लाथा त हिन ज़रो बि कीन किॿायो ऐं जीअं जो तीअं बीठी रही। आख़िर आऊं त बेगानो ऐं धारियो मर्द हुअसि। का शरीफ़ ऐं ख़ानदानी औरत धारे माण्हू जो हथु ईअं जिस्म पंहिंजे ते पसंदि कोन कंदी। तंहिं में सम्झमि त हिन औरत में को अहिड़ो बुनियादी असरु ज़रूरु आहे जो को बि खुटको कोन थी करे। पक थियमि त हीअ का कसबियाणी जी धीअ आहे। बादशाह खे अंधे जो हीउ जवाबु बि ॾाढो वणियो ऐं हुकुम कयाईं त अॼु खां वठी रोज़ानो खेसि 4 रुपया रोकड़ा ॾिजनि। बादशाह जो इहो हुकुम ॿुधण सां हिन चयो त बादशाह, तव्हां बि त के कंजूसनि जा के बाबा था ॾिसिजो। इंसाफ़ ऐं क़दुरु त अव्हां वटि बि कोन्हे। जेकॾहिं सखी मर्द हुजो हा ऐं इंसाफ़ मुंहिंजो मञियो आहे त मूंखे इनाम सां ढाहे छॾियो आहे, पर ख़ैरु हाणे पंहिंजी मोकिलाणी आहे।
ईअं चई कचहरी में उथी झंग जे तरफ़ रवानो थियो। दोस्तों ये कहानी तव्हांखे जेकर पसंद आई हुजे तो मुझे वीडियो के लाइक करना विसारजा। मिलूँ था कि ॿी खणी में, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।